फारसीअ जे हिकिड़े शाइर नज़ीरी निशापुरी ॾाढो ख़ूबसूरत लिखियो आहे त गुरेज़ सफ़े मां हर के मर्द गोवा नीस्त कसे के कुश्ता न शुद अज़ क़बीले मनीस्त। हुनजो चवणु आहे त जेको बि ज़ुल्म जबर ऐं ॾाढ ख़िलाफ़ आवाज़ उथाइण जी सघ नथो रखे, हिमत नथो रखे, उहो असांजे सिफ़ुनि मां हलियो वञे, छो त जेको सिर नथो ॾिए सो असांजे क़बीले मां नाहे। जी नाज़रीन, त पाण जो की न हमसरी अदबी निशस्त में हिकु अहिड़ी किताब सां हाज़िर थिया आहियूं जंहिंजा किरदार त तमसीली आहिनि, पर उन्हनि जो जेको पंहिंजे ज़मीन पंहिंजे माण्हुनि जे लाइ जेका क़ुर्बानी आहे उहा कुझु अहिड़ी आहे त हू ज़ुल्म जबर ऐं ॾाढ ख़िलाफ़ रुख जी दीवार बणिजी बीह रहिया ऐं हुननि कॾहिं बि हिमत न हारी। सो ही किताब आहे गवादर के सुर्ख केकड़े जे उनवान सां। सफ़दर ज़ैदी इन जो राइटर आहे। ही नॉवलेट आहे ऐं सफ़दर ज़ैदी साहब जा जेके अॻु लिखियल नॉवल आहिनि उन्हनि में जेको आहे बिनते दाहिर आहे ऐं ॿियो भाग भरी जेको पाकिस्तान इंडियन न्यूक्लियर वॉर जे पर्सपेक्टिव में लिखियो वियो आहे। सो सफ़दर ज़ैदी साहब मशहूरु आहे फिक्शन जे हवाले सां। सो पाण अॼु हुनजे हिन मुख़्तसिर नॉवलेट ते पाण जी हीअ हमसरी अदबी निशस्त हूंदी। हाणे पहिरीं हिन नॉवल जी कहाणीअ ते अचूं था त ही कहाणी जीअं त मूं चयो त तमसीली आहे। जॾहिं पोस्ट मॉडर्निज़म इरा में स्टेफन मलारमी जहिड़ा माण्हू आया त हुननि हिकिड़ी सिम्बलिज़म जी मूवमेंट हलाई। हुननि छा कयो त सिम्बलिज़म जी मूवमेंट में सिम्बल्स जे ज़रिए कुझु अहिड़ियूं शयूं जेके समाज में हलंदड़ हुयूं उन्हनि खे उन्हनि सिम्बल्स जे ज़रिए ज़ाहिर करण जी कोशिशि कई। मिसाल तौरु असां ॾिसूं था जेकॾहिं जॉर्ज ऑरवेल जे किताब 1984 हिकिड़ो उहो किताबु आहे, ॿियो हुनजो एनिमल फार्म आहे। इहे ॿई किताब तमसीली कहाणीअ में उणत थियल आहिनि। हिननि जी जेका निटिंग आहे प्लॉट जी उहा कुझु अहिड़े ई तरीक़े जी थियल आहे। हाणे हुननि में हुन ईअं ई कयो आहे त अहिड़ा किरदार तख़लीक़ कया आहिनि। पाण जो जीअं त अॼोको नॉवल आहे गवादर के सुर्ख केकड़े, त इन ते ई पाण ॻाल्हायूं था। मिसाल तौरु हिन नॉवल जो जेको प्लॉट आहे उहो आहे जेके नौजवान जबरी गुमशुदगी आहे उन्हनि जी बलोचिस्तान ऐं उनजे आसपास जे एरियाज़ में, उन्हनि सभिनीनि ते ही मुश्तमिल आहे। हाणे जेको टाइटल आहे उहो ख़ुदि ज़ाहिर करे थो त जेके हिन सुर्ख केकड़े जो नालो ॾिनो आहे उहो नौजवान जेके इनकलाब पसंदि आहिनि नौजवान, ही उन्हनि ते मुश्तमिल आहे। मिसाल तौरु हाणे हिन कहाणीअ जी शुरूआति कुझु इन तरह सां थी थिए, जीअं त केकड़े नालो ॾिनो आहे त उहो केकड़े खे ई वठी हले थो, पर पाण जीअं त हिनखे हिन नौजवान सां ई मनसूब करे ऐं कहाणीअ जी शुरूआति कयूं था। कहाणी कुझु इन तरह सां आहे त नौजवान हिकिड़ो जंहिंजा वालदेन जेके आहिनि उहे हिरासत में आहिनि ऐं उन्हनि खे जबरी गुमशुदगीअ जे तौर ते हिकिड़ो को बातिल नाले जबल ॾेखारियो वियो आहे, उन में उहे क़ैद आहिनि। हाणे हू नौजवान उन्हनि पंहिंजे पेरेंट्स खे ॻोल्हण जे लाइ ॻोल्हण जा जतन करे थो ऐं उनखे उनजो थिए ईअं थो त हिकिड़ो वॾो शार्क अचे थो ऐं उहो उनखे वठी वञे थो पाण सां गॾु ऐं उनखे ॿुधाए थो त तुंहिंजा पेरेंट्स किथे जबरी गुमशुदगीअ तौरु रखिया विया आहिनि। हाणे जॾहिं हू हुते पहुचनि था त हू रस्ते में हिकु अहिड़े माण्हूअ सां हुनजी मुलाक़ात थिए थी जेको वरियनि खां गुम हो ऐं उनखे गुम कयो वियो। त हू हुन सां मिली ॾाढो ख़ुशि थिए थो ऐं सराहीअ जो इज़हार करे थो। त हू हुनखे चवे थो त तूं जॾहिं आज़ादु आहीं ऐं को बातिल खां तोड़े जो तूं इलाही परे आहीं, पर को बातिल एतिरो त परे न आहे जो तूं पंहिंजे प्यारनि सां मिली सघें ऐं तूं अची सघें। त हू हुनखे चवंदो आहे त मूंसां जेको ज़ुल्म ॾाढ ऐं जबर थियो आहे उहो मां कीअं खणी ऐं उते पंहिंजे माण्हुनि वटि अचां, छो त उहो जेको किरदारु आहे उहो हिकिड़ो लोक उते फ़नकार आहे जेको इनकलाबी गीत ॻाए पोइ नौजवाननि में जज़्बो ऐं जोश जॻाईंदो त जीअं उहे इनकलाबीअ ते राह में निकिरनि। सो उन अहिड़नि नौजवाननि खे मुतासिर करण जे लाइ उहो ॻाईंदो। पोइ हुनखे छा कयो वियो त हुनजी जबरी गुमशुदगी करे ऐं हुन खां आवाज़ु खसियो वियो ऐं हुन सां जेको टॉर्चर कयो वियो हुनजे गले सां या हुनजे ज़बान सां, त हू मुश्किल सां ॻाल्हाए ई सघंदो आहे फ़क़ति। त पोइ हू चवंदो आहे त हाणे मां हिन अहिड़ी कंडीशन में कीअं उते वञी सघां थो ऐं हिन पंहिंजी रूदात खे कीअं बयानु करे सघां थो पंहिंजे माण्हुनि जे साम्हूं, छो त मुंहिंजा माण्हू जेके इनकलाबियत जी राह में निकितल आहिनि किथे ईअं न थिए जो मुंहिंजे हिन बयान सां हू बि कमज़ोर पइजी वञनि।
हाणे वो जुमलो पढ़ूं था तो वो कीअं आहे, वो जुमलो कुछ इन रीत है। अब मैं बमुश्किल बोल पाता हूँ। शार्क वाले चाहते थे कि मैं बस्ती में वापस जाऊं ताकि वो सब मेरे हाल से इबरत हासिल करें और फिर कोई भी केकड़ा कभी आज़ादी के गीत गाने की हिम्मत ना करे। बस मैंने फैसला कर लिया है कि मैं समंदर में भटकते रहूँगा मगर बस्ती में नहीं जाऊँगा। ऐं जेको हुनजो वापसि पंहिंजे प्यारनि वटि न वञण जो सबबु हो, हुन वटि ॾाढो क्रिस्टल क्लियर हो ऐं हू इन जे करे वापसि न पियो वञी सघे। ऐं उन खां पोइ जेके हिन जा वालिदेन हुते नौजवान जा हूंदा आहिनि, हू जेको फोक रागी हूंदो आहे उहो हुनजे वालिदेन खे हुते ॾिसी चुको हूंदो आहे। सो हुनखे मेड़मन कंदो आहे त मूंखे मुंहिंजे पेरेंट्स जी हालत ॿुधाए ऐं उहे उन्हनि जो हाल कहिड़ो आहे हुते। हाणे हू ॿुधाए थो हुनखे पंहिंजे हुनजे वालिद जे बारे में, उहो कुझु इन रीत आहे। जैसे दोस्त तेरा बाप बहुत बहादुर है, उसने जबर के हाथों सर झुकाने से इनकार कर दिया है। वो सैकड़ों कैदियों की तरह जिंदा में भयानक तशद्दुद बर्दाश्त कर रहा है। वहाँ बहुत से गद्दार केकड़े सियाह शार्कों की चाकरी में मसरूफ़ हैं। त हाणे हिन मां जेको ज़ाहिर आहे उहो साफ़ ज़ाहिर आहे त ही कहिड़नि माण्हुनि खे मुखातिब थिए पियो ऐं कहिड़नि माण्हुनि जी ही ॻाल्हि करे पियो। हिन लेखक ॾाढो महारत सां हिकिड़ी बलूचिस्तान जी डिपिक्शन कई आहे। हुनजो चवणु आहे त बलूचिस्तान जा जेके नौजवान थियनि था त उन्हनि खे पंहिंजूं माइरूं कीअं हिकिड़े घर ताईं महदूद रखनि थियूं ऐं उन्हनि खे निकिरणु नथियूं ॾियनि। हाणे हुन में हू जेका शुरूआत में हिकिड़ी डिपिक्शन करे थो उहा कुझु हिन रीत आहे। हू चवे थो त मां मुझे बिला वजह गार में रहने की ताकीद करती रहती है। हाणे हू ॿुधाए थो त मैं एक दिन माँ को बताए बगैर गार से निकला और पहाड़ पर चढ़ना शुरू कर दिया। अभी मुझे पहाड़ पर चढ़ते हुए एक दिन ही हुआ था कि मुझे रास्ते में गोमल मिल गई। हाणे ही गोमल न हिकिड़ो किरदारु आहे जेको डिपिक्ट कयो आहे, जेको हुन सां गॾु वेंदो आहे हुनजे पेरेंट्स खे ॻोल्हण जे लाइ, ऐं ॿुधाए थो त कीअं हुनजी वालदा हुनखे महदूद करे रखियो हो हिकु घर ताईं। जॾहिं माँ ने मेरी जिंदगी को बातिल के दामन तले समंदरी गार तक महदूद रखा था, वो समझती है कि जैसे मेरा बाप दुश्मनों के हाथों लापता हो गया था, मैं भी इसी तरह लापता ना हो जाऊं। माँ को अंदाज़ा ही नहीं कि मैं अब बच्चा नहीं रहा, मैं अब एक जवां केकड़ा हूँ। हाणे हिन मां ज़ाहिर आहे त ही जेका नौजवाननि खे पंहिंजा पेरेंट्स कढणु नथा पंहिंजे घरनि मां, त उनजी हिन ॾाढी सुठी इहा डिपिक्शन कई आहे। हाणे ही हिकिड़ी ॾाढी इहा बि सुठी आहे त जॾहिं ही गुमशुदा थी वञनि था नौजवान, त उन्हनि सां जेको उते टॉर्चर थिए थो टॉर्चर सेल में, त हू टॉर्चर सेल जो जेका डिपिक्शन आहे उहा बि ॾाढी सुठी आहे। त हू ॿुधाए थो त कीअं टॉर्चर कनि था ऐं जिस्म जा कहिड़ा हिसा जेके आहिनि त असांजा उन टॉर्चर जो हिस्सो थियनि था। हाणे उहा कुझु डिपिक्शन हिन तरह जी आहे। वो चलो तो हमारा बुज़दिल दुश्मन ने हमारे कमज़ोर हिस्सों पर मिलकर एक मुनज़्ज़म हमला करता है। इन खाकी और नारंगी चूंटियों का एक लश्कर जोड़ों के कमज़ोर हिस्सों को काटना शुरू कर देता है। दूसरा लश्कर आंखों पर वार करके अंधा बना देता है। हमले के कुछ ही देर में हमारा फौलाद जैसा नज़र आने वाला जिस्म वो केकड़ा और माज़ूर बन जाता है। ऐं हुनजी वालदा ज़िद करे थी, जॾहिं हू गोमल सां मिले थो त गोमल बि कुझु अरसो गायब हूंदो आहे ऐं हू जॾहिं वापसि ईंदो आहे त हू हुनखे चवंदो आहे त हाणे मूंखे उहो रस्तो ॾेखार ऐं हुन तरफ़ वठी हल त जीअं असां हिक ॿिए जे प्यारनि खे ॻोल्हे लहूं ऐं असां वापसि हुननि खे वठी अचूं। ऐं हू पंहिंजी माउ सां ज़िद कंदो आहे त हाणे मूंखे छॾे, मां हींअर फौलाद जो जिस्म बणिजी वियो आहे। हाणे हू कुझु इन तरह सां लिखे थो ऐं हुनजी डिपिक्शन कुझु इन तरह आहे। पंहिंजी माउ खे जवाबु ॾिए थो कुझु इन तरह सां त माँ मैं सोच रहा हूँ कि को पर जाने में भी खतरा है और तू गहरे समंदर में भी नहीं जाने देती, तो क्या मेरी तमाम उम्र इस मादा समंदर में ही गुजर जाएगी। मेरे दिल में तूफ़ानी लहरों से टकराने की ख्वाहिश बढ़ती जा रही है। अगर मैंने इस गार में ही ज़िंदगी गुजार दी तो ना मुझे शरीक ज़िंदगी मिलेगी और ना ही तेरा पोते पोतियां देखने का ख्वाब पूरा होगा। हाणे गवादर जी जेका उते जी सूरत हाल आहे हुन में हिकिड़ो जिन माण्हुनि सां ई मुखातिब आहिनि, जिन पावरफुल शख्सियात सां, उन्हनि जे बारे में वो हिकिड़ी लाइन आहे। वो चवे थो त समंदर में एक सफाक शिकारी मछली की नस्ल उतर आई है, आज भी वो मेरे सामने आई थी। खैर मैं इससे बच निकली। इस मछली के बाजू बहुत बड़े होते हैं, किसी बादल की तरह ये केकड़ों के गोल के ऊपर आकर तैरने लगती है। पाण हिन नॉवलेट जे तनक़ीदी पासे ते बि थोरो ॻाल्हायूं था
त ही नॉवलेट तमामु थोरनि पेजिस ते मुहित आहे। मिसाल तौर ही 95 पेजिस खां मथे जो नॉवलेट न आहे। हाणे ही एॾो पावरफुल मौज़ू आहे ऐं अनटच्ड मौज़ू आहे। हिन ते तमामु जीअं तमसीली अंदाज़ में हिन लिखियो आहे त ईअं ई सिंबलिक वे में ॾाढो सुठे नमूने सां अञा हिनखे तवील करे सघिजे पियो। ऐं उन खां अलावा ॿियो इहो आहे त हिन में जेका हिन तमसील इस्तेमालु कई आहे सुर्ख केकड़नि सां, इनखे का ॿी बि तशबीह ॾेई सघे पियो। जीअं असांजे सिंधी में कंहिं नॉवल निगार ॾाढो ख़ूबसूरती सां मारखोर खे डिपिक्ट कयो आहे, त हाणे इहा जेका डिपिक्शन आहे इहा ॾाढी सुठी डिपिक्शन आहे। उन नॉवल ॾाढो सुठो हुनखे डिपिक्ट कयो आहे। त ईअं ई जेकॾहिं अगरि सुर्ख केकड़े खां अलावा ॿियो को, जीअं हाणे असां ॾिसूं था त इहो एस्पो जूं कहाणियूं हुयूं ऐं उहे असां ॾाढियूं बचपन में पढ़ियूंसीं न, त ही मौज़ू हिकिड़ो ईअं चइजे त मैच्योर माइंड्स जे लाइ मौज़ू आहे। ही हिकिड़ो तमामु नंढनि ज़हननि जे लाइ कोन्हे जेके न सम्झी सघनि हिन मौज़ू खे। त हिनखे थोरो तमसीलूं जेके हुयूं उहे कुझु अहिड़े नमूने जूं इस्तेमालु करणियूं हुयूं। ॿियो हिन नॉवलेट में जेका कमज़ोरी आहे थोरी उहा नस्र जी बि आहे। त नस्र जेको आहे उहो ॾाढो मुतासिर कंदो आहे माण्हूअ खे पढ़ण जे लाइ। मिसाल जेकॾहिं अगरि तव्हां फिक्शन खे प्रोज़िक पोइटिक वे में नथा लिखो त तव्हांजो जेको फिक्शन आहे उहो एतिरो मुतासिर कुन न हूंदो। जेकॾहिं अगरि उनखे पोइटिक प्रोज़िक वे में लिखंदव त उहो माण्हुनि जे लाइ मुमकिन आहे त तमामु घणो मुतासिर कुन हुजे। ऐं मिसाल तौर ॾिसजे जेकॾहिं अगरि नट हमसन जो जेको नॉवल आहे हंगर, हाणे उनखे जॾहिं असांजो लक्ष्मण कोमल पंहिंजी आत्मकथा में आणे थो, हाणे थोरे जो उहा ऑटोबायोग्राफी आहे, पर हुन ऑटोबायोग्राफी में जॾहिं उहो आणे थो त उहो कुझु इन तरह जा लफ़्ज़ लिखे थो। हू चवे थो त जेकॾहिं अगरि जॾहिं असांजो पाकिस्तान खां अलहदगीअ वारो जेको वक़्तु हो, पार्टीशन वारो जेको असांजो वक़्तु हो, जेकॾहिं नट हमसन असांजी उहा हालत ॾिसे हा बुख ऐं बदहालीअ वारी, त शायदि हुनखे हंगर नॉवल ॿीहर लिखिणो पवे हा। हाणे इहा आहे कंहिं बि फिक्शन खे हिकिड़ो पावरफुल अंदाज़ में लिखण जो अंदाज़। हाणे हू जीअं त ऑटोबायोग्राफिकल नैरेटिव आहे, पर हुनजे बावजूदि बि उनखे इंतिहाई सहर अंगेज़ अंदाज़ में लिखण जी कोशिशि कई आहे। हाणे इहे ॿ जेके एस्पेक्ट आहिनि थोरा इहे मिसिंग हुआ नॉवलेट मां। सो जीअं त हीअ अनटचेबल मौज़ू आहे ऐं सभिनी नौजवाननि खे हीअ नॉवल ज़रूरु पढ़णु खपे। ऐं हिन नॉवल जीअं त मौज़ू इंतिहाई सहर अंगेज़ आहे ऐं असांखे अहिड़नि सभिनी मौज़ू खे खणणु खपे ऐं हिन फिक्शन जो सहारो वठी असांखे उहे शयूं एक्सपोज़ करणु खपनि जेके असां आम तरह सां नथा ॻाल्हाए सघूं। हाज़िर थींदासीं ॿिए दफ़े कंहिं ॿिए महिमान सां, कंहिं ॿिए किताब सां। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।